असां हींअर मौजूदु आहियूं असांजी मेराण प्रेस क्लब जी टीम हिते मौजूदु आहे। आहियां अब्दुल हमीद खोसो, अब्दुल खोकर ऐं इम्तियाज़ सियाल। हीअ नौजवान आहे, पोरियत आहे, मुंशीगिरी कंदो हुयो सेलर ते, शहबाज़ अली ख़ासि खेली, जंहिंजी अॻु में असां पोस्ट रखी हुईसीं। हिन जी का टेस्ट आहे उहा तक़रीबन 40 खां ख़र्च समेत 40 खां 50,000 हुनजो ख़र्चु आहे। ऐं हिन पोस्ट खां पोइ तक़रीबन 21,000 ताईं हिन जी मदद थी चुकी आहे। अञा 30 खां 29,000 हिन खे खपनि। उन सिलसिले में असां हिन वटि हिन जे घर हिते आया आहियूं। असांजी टीम आई आहे ऐं हिन जी लाइव कवरेज था कयूं, हिन खां लाइव पुछूं था। ऐं जेके मुखीर हज़रात आहिनि, इंसान दोस्त आहिनि, उन्हनि खे बि असां अपील था कयूं त 30 खां 29,000 जी हिन खे ज़रूरत आहे। उनखां अलावा हीउ ग़रीब आहे, मिसकिन आहे, घर जो वाहिद कफ़ील आहे कमाइण वारो। हींअर बीमारी जे बिस्तरे ते अची वियो आहे त हीउ कमाए बि नथो सघे। हिन खे राशन जी बि ज़रूरत आहे। जेके दोस्त हीअ असांजी पोस्ट असांजी वीडियो ॾिसनि था त महिरबानी करे हिन दोस्त जी मदद कंदा। 30 खां 29,000 हिन जे इलाज लाइ अञा खपंदो आहे। उनखां अलावा हिन खे राशन जी बि ज़रूरत आहे। पोइ महिरबानी करे हिन दोस्त जी मदद कंदा। नाज़रीन, शहबाज़ ख़ासि खेली सां असां गॾु मौजूदु आहियूं ऐं हीउ वीचारो घर जो अकेलो कमाइण वारो हुयो। ऐं हिन खां पुछंदासीं त हिन वक़्तु केतिरो टाइम थियो आहे। अधु तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे हिन बीमारी खे? 9 महीना मुसलसल इहा तव्हांखे तकलीफ़ आहे HIV जी। ऐं ॿी कहिड़ी? ॿी TB बि आहे। 2 मर्ज़ अथव? 2 मर्ज़ आहिनि तव्हांखे। अच्छा, तव्हां केतिरो ख़र्चु था चवनि? तव्हांखे ख़र्चु केतिरो लॻंदो? रिपोर्ट में 50,000 50,000 ताईं? अच्छा, कमाइण वारा तव्हां अकेला? ॿियो केरु न आहे तव्हांजे घर में कमाइण वारो? सरकार खां ऐं चूंडियल नुमाइंदनि खां कहिड़ी अपील करणु था चाहियो या मेयर जे अवाम खां कहिड़ी अपील करणु था चाहियो? तव्हांखे कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि तव्हां वटि? खाइण पीअण जो बि तव्हांजे लाइ कुझु बि कोन्हे? राशन बि खपे तव्हांखे? ऐं हाजी अब्दुल हमीद तव्हांजी पोस्टल आई त केतिरा पैसा तव्हां वटि जमा थिया आहिनि? 21,000 थिया आहिनि? अच्छा, अञा वधीक पैसनि जी ज़रूरत आहे? अच्छा, सरकार तरफ़ां सरकारी इदारा आहिनि जेके उन्हनि तरफ़ां इलाज नथो थिए या टेस्ट कुछ प्राइवेट मेडिसिन देना है, किराया भाड़ा करे वञो था इलाज कोर जेको सरकारी हले थो। अच्छा, टेस्ट भी थींदी जेका तक़रीबन 40,000 आगा खान उहा प्राइवेट थींदी? हां, HIV PCR। अच्छा, कराची में हिकिड़ी लेबोरेटरी खुली आहे JTC तरफ़ां, उते विया हो लेबोरेटरी? उते हर टेस्ट चवंदा फ्री थी थिए, उस ताईं वञण लाइ बि ख़र्च खपे। नाज़रीन, हीअ असां हिते मौजूदु हुयासीं माणकाणी ॻोठा मेड़ जे भर में बरीदारो स्टाफ खां। असां हिन दोस्त ही पोरियत आहे, मिसकिन आहे ऐं वाहिद घर जो कफ़ील आहे। हिन लाइ असां अॻु में पोस्ट रखी हुईसीं। 50,000 जे लॻभॻि हिन खे टेस्टुनि समेत किरायो भाड़ो जेको आहे उहो खपंदो आहे। उन पोस्ट तहत हिन जी 21,000 ताईं मदद थी चुकी आहे। अञा 30 खां 29,000 हिन खे घुर्बल आहिनि। असां वरी ॿीहर हिन वटि आया आहियूं। असांजी टीम हिते पहुती आहे ऐं हीअ लाइव कवरेज हिन जी असां वरिती आहे। जेके सखी ऐं मुखीर हज़रात आहिनि, असांजी उन्हनि खे अपील आहे जेतिरो थी सघे, जंहिंखां जेतिरो थी सघे, हिन जो अकाउंट बि असां रखियो आहे, हिन जो राब्तो नंबर बि रखियो आहे। असां पंहिंजी टीम जो बि राब्तो नंबर रखियो आहे। ऐं जे का बि कमी पेशी हुजे त उन सिलसिले में तव्हां असां सां राब्तो कयो, न त डायरेक्ट हिन जी मदद कंदा। ईज़ी पैसा अकाउंट आहे, हिन जो राब्तो नंबर आहे। हिन सां राब्तो करे तव्हां हीअ हिकु नेकी जो कमु कयो। ऐं हिन बि जहान में, अॻिले जहान में बि हिकिड़ो डायरेक्ट तव्हां रब सां हिकिड़ो सौदो कयो ऐं हिकु मिसकिन जी तव्हां मदद कंदो त अलाह तव्हांखे उजूर हुनजो ज़रूरु ॾींदो। असांजी टीम हिते मौजूदु हुई माणकाणी में। आउं अब्दुल हमीद खोसो, अब्दुल खोकर ऐं आज़ाद इम्तियाज़ सियाल।